सिंधी कच्छी चैनल जे सभी दर्शकन के मुझो प्यार भरो नमस्कार। अज असांजे विच में आहिन श्री विजय केसवानी, वास्तु शास्त्र के क्षेत्र में हिकड़ी जानी मानी हस्ती। अज जे हिन एपिसोड में श्री विजय केसवानी असांखे वास्तु के हिसाब से रंग की थेरेपी के बारे में कुछ जान दींदा। विजय सर, तव्हांजो स्वागत है। तव्हां असांखे इहो ॿुधायो त छा वास्तु के हिसाब से रंगन जो असांजे जीवन ते असर थींदो आहे, ऐं अगर थींदो आहे त केतिरे क़दुर? संगीता, असांजे मथां कलर्स जो यानी रंगन जो ॾाढो वॾो असर थींदो आहे। हाणे अॼुकल्ह जे ज़माने में त रोज़ डे भी मनायो वेंदो आहे जामनी कॉलेजेस में। त उते ॾिठो हूंदो त अगर असां कंहिं बि माण्हूअ सां सुलह करणु चाहियूं था या उनजी नाराज़गी हटाइणु चाहियूं था त अछो गुल ॾींदा आहियूं। अगर उनखे पंहिंजो दोस्त बणाइणु चाहियूं था त उनखे पीलो गुल ॾींदा आहियूं। ऐं अगर उन सां असांखे प्यार आहे या उन सां असां पंहिंजे रिश्ते खे अॻियां वधाइणु चाहियूं था त उनखे पिंक कलर जो यानी गुलाबी रंग जो या ॻाढ़े रंग जा गुल ॾींदा आहियूं। चवण जो मतिलबु इहो त असांजे ज़िंदगीअ में कलर जो ॾाढो महत्व आहे, रंगनि जो ॾाढो महत्व आहे। ऐं अगर असां इन्हनि रंगनि खे पंहिंजे ज़िंदगीअ में सही ढंग सां इस्तेमालु कयूं त उन जो असांजे शरीर ते ॾाढो गहरो प्रभाव पवंदो आहे ऐं उन मां असां ॾाढो सुठो फ़ाइदो खणी सघूं था। असांजो शरीर जेको आहे उन में 7 मुख्य चक्र आहिनि, जेके ध्यान में जॾहिं असां वेहंदा आहियूं त असांजा अलॻि अलॻि चक्र, जीअं मणिपुर चक्र थी वियो, इच्छापुर चक्र थी वियो, ईअं अलॻि अलॻि चक्र आहिनि असांजे सॼे शरीर में। 7 मेन चक्र आहिनि। उन खां पोइ नंढा नंढा चक्र आहिनि जेके 100 ऐं 1000 आहिनि। ख़ैर उन्हनि 100 ऐं 1000 में न वञी मेन 7 चक्रनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं। जॾहिं असां ध्यान में वेहूं था, चाहे उहो असां इष्ट देव जे या गुरुअ जे चरणनि में अखियूं बंदि करे 2 मिंट सुमरन कयूं था त असांजा उहे चक्र खुलंदा आहिनि। इन्हनि मां हिकु ख़ासि रंग असांजे आसे पासे में उन चक्र मां निकिरी करे घुमंदो आहे, जंहिंखे असां आभा मंडल चवंदा आहियूं, जंहिंखे असां इंग्लिश में ऑरा बि चवंदा आहियूं। हाणे उहो जेकी रेडिएशन आहे या उहो जेको रंग असांजे सॼे बॉडीअ जे, असांजे सॼे शरीर खे पूरी तरह सां कवर करे रहियो आहे, पूरी तरह सां घेरे रहियो आहे। उन्हनि चक्रनि सां असांजे शरीर जे आसपास हिकु ढाल वांगुरु शक्ति उत्पन्न थींदी आहे, हिकु ऊर्जा उत्पन्न थींदी आहे। जेकॾहिं उन मां का बि हिकु शक्ति असांजे शरीर में घटि आहे त उन हिसाब सां उहो माण्हू पंहिंजो बर्ताव कंदो आहे या उन हिसाब सां उहो उनजी सॼी हलणी चलणी हूंदी आहे। जॾहिं ॿार नंढो ॼमे थो पियो, उन वक़्तु ग्रह जेके आकाश में आहिनि उन्हनि मां बि अलॻि अलॻि तरह जूं तरंगूं, रोशनियूं निकिरंदियूं आहिनि, जेके धरतीअ ते उन ॿार जे शरीर ॾे पहुचंदियूं आहिनि। कुंडलीअ में जंहिं ग्रह जो ऊच या नीच असांजे कुंडलीअ में नज़र अचे थो, जंहिं बि ॿार जे ॼमण सां उन जे कुंडलीअ में कोई ग्रह ऊच जो आहे या नीच जो आहे, उन हिसाब सां उहे रंग उन जे शरीर जे आसे पासे में उहो आभा मंडल ठाहींदा आहिनि। ऐं जॾहिं उहे रंग उन जे मथां असर कंदा आहिनि, उन हिसाब सां ई उन ॿार जो सॼो विकास थींदो आहे। जंहिंमहिल ध्यान में वेहूं था त इहे ई जेके बि घटितायूं असां में आहिनि उहे पूरियूं थींदियूं आहिनि। उन मां जेके रंग निकिरनि था, जेके असां रुगो हीअं अखियुनि सां नथा ॾिसी सघूं, उन जे लाइ ख़ासि उपकरण थींदा आहिनि, उन जे लाइ ख़ासि इक्विपमेंट्स थींदा आहिनि, जंहिंजे वसीले असां उहो ॾिसी सघूं था पिया। पर अगरि असां इन्हनि रंगनि जी माया खे सम्झूं, जेको असां अॻियां जीअं ॻाल्हाईंदा रहंदासीं, जीअं इन टॉपिक ते अॻियां वधंदासीं त उन में तव्हांखे सम्झ में ईंदो त असांजे शरीर जे लाइ इहे रोशनियूं हिकु अमृत समान आहिनि। अगरि इहा रोशनी असांजे शरीर में आहे त असां अॻियां वधंदासीं, उहा शरीर मां घटि थी वेंदी असांजे, त असां ओतिरो पोयां थी वेंदासीं, ओतिरियूं दुख ऐं तकलीफ़ूं असांखे ईंदियूं। मां तव्हांखे हिकु ॿ एग्ज़ाम्पल थो ॾियां। तो समझो अगर असांजे शरीर में थोड़ी क्रीम या पीले रंग जी रोशनी आहे त विस्पत ग्रह जो असांजे मथां कृपा रहे थी।
ऐं विस्पति ग्रह जी अगरि असांजे मथां कृपा रहे थी त असां पंहिंजे कम ॾे पूरे ध्यान सां, लगन सां, महिनत सां कमु करे रहिया आहियूं। ऐं जेतिरो असां महिनत सां ऐं ध्यान सां कमु कंदासीं ओतिरी तरक़ी कंदासीं, ओतिरो असांखे मुनाफ़ो थींदो, ओतिरो असां धन टिकजंदो। ऐं अगरि असां ध्यान सां कमु ई न कंदासीं पर महिनत कंदा रहंदासीं त उनजो को बि फ़ाइदो न थींदो। उअं ई अगरि साए कलर जी रोशनी असांजे शरीर में प्रवेश करे थी त बुध ग्रह जी कृपा असांखे मिलंदी आहे। ऐं बुध ग्रह जी कृपा सां असांजो दिमाग़ जेको आहे उहो हिकु जॻह ते फोकस रहंदो, हिकु महिल सिर्फ़ु हिकु प्रकार जा ई वीचार ईंदा ऐं असां जेको बि कार्य करे रहिया आहियूं, चाहे उहो पढ़ाईअ सां हुजे, चाहे असांजे कमकार सां हुजे, चाहे कंहिंजी तबियत खे ठीकु करण जे लाइ उनखे डॉक्टर वटि वञी करे उनजो इलाज कराइण लाइ हुजे। चवण जो मतिलबु भले खाधो ठाहिण खां वठी करे खाधो खाइण ताईं या सुबुह जो उथण खां वठी राति जो सुम्हण ताईं जेके बि असां कम कयूं था उन्हनि जे मथां रंगनि जो ॾाढो गहरो प्रभाव थींदो आहे। रंग ई असांजे जीवन खे कंट्रोल कंदा आहिनि, उन्हनि जूं वाइब्रेशन्स, उन्हनि जी शक्ति असांजे मथां असर कंदी आहे। हाणे असांजे दर्शकनि खे इहो ॿुधायो त वास्तु शास्त्र जे हिसाब सां कहिड़ी दिशा में कहिड़ो रंग लॻाइण घुरिजे? वास्तु शास्त्र में जंहिं दिशा में जेको ग्रह वेठल आहे उन हिसाब सां उते रंग लॻाइण ॾाढा ज़रूरी आहिनि। जीअं असां ओभर जी ॻाल्हि कंदासीं त ओभर दिशा ॾांहुं सूर्य देव विराजमान आहिनि ऐं इन करे उते ॻाढ़ो रंग या मरून रंग लॻाए सघिजे थो। इन खां पोइ साउथ ईस्ट डायरेक्शन यानी ॾखण ओभर साइड में, जंहिंखे आग्नेय दिशा बि असां चवंदा आहियूं, उते असांजा शुक्र देव विराजमान आहिनि। इन करे उते लाइट कलर्स यूज़ करणु खपनि या उते अछे जहिड़ो रंग या मोतीअ जहिड़ो रंग बि असां लॻाए सघूं था। ॾखण दिशा ॾे मंगल ग्रह जो वास आहे ऐं इन करे उते नारंगी रंग जहिड़ा कलर्स असां हणी सघूं था। इन दिशा में जॾहिं बि असां नारंगी रंग लॻायूं त उन में लाइट शेड्स जेके आहिनि उहे ई इस्तेमालु कजनि। घणा ॻोहरा रंग या डार्क रंग जेके आहिनि उहे लॻाइण सां प्रॉब्लम्स वधी सघनि था, मुश्किलातूं वधी सघजनि थियूं। इन करे उते असांखे हल्का ऐं ॾाढा सौम्य कलर्स हणणु खपनि जिन जो ॾाढो गहरो प्रभाव न अचे। साउथ वेस्ट डायरेक्शन में यानी ॾखण ओलह वारी दिशा में या नैऋत्य दिशा में असां ॿ रंग लॻाए सघूं था। इहो हिकु त आहे हल्को नासी रंग लॻाए सघूं था ऐं हल्को स्लेटी रंग बि लॻाए सघूं था, छाकाणि हिते राहु ऐं केतु ॿई विराजमान आहिनि ऐं उन्हनि जो हिते ॾाढो ज़बरदस्त वर्चस्व या अधिकार हूंदो आहे ऐं इन जे करे उनखे हल्के में असां खणी करे रखूं त ॾाढो सुठो थींदो। हमेशा जेके भी कलर्स रखूं था, मां ॻाढ़ो रंग भी जॾहिं चवां थो त उन में ॻाढ़ो हल्को रंग हणणो आहे, उन में लाइट शेड हणणो आहे। ओलह पासे शनि देव विराजमान आहिनि, इन करे उते हल्को वाङणाई रंग असां लॻाए सघूं था। असां हिते ब्लू या नीरो कलर भी लॻाए सघूं था, लेकिन उन में भी असांखे शेड्स लाइट ही रखणा आहिनि। नॉर्थ वेस्ट डायरेक्शन में यानी उत्तर ओलह वारी दिशा या वायव्य दिशा में असां मोतीअ जहिड़ो ही अछो रंग लॻाए सघूं था, छाकाणि हिते चंद्रमा ग्रह जो वास आहे। उत्तर ॾांहुं बुध ग्रह जो वास थींदो आहे, कुबेर जो वास थींदो आहे, महालक्ष्मीअ जो वास थींदो आहे। इन करे उते साओ रंग असां लॻाए सघूं था। इहो हल्को साओ हुजणु खपे, ॾाढो गहरो साओ न हुजे, पिस्ताई साओ कलर असां लॻाए सघूं था। नॉर्थ ईस्ट डायरेक्शन यानी ईशान्य कोण में उत्तर ओभर वारी दिशा में असांखे पीलो कलर या क्रीम कलर लॻाइणु खपे, छाकाणि त हिते बृहस्पति ग्रह यानी गुरु ग्रह जो वास आहे। इन हिसाब सां सभिनी नवानी ग्रहनि खे पंहिंजो पंहिंजो अलॻि अलॻि अधिकार, अलॻि अलॻि रंग, अलॻि अलॻि मंत्र, अलॻि अलॻि यंत्र ॾिनल आहे। उन दिशा में सिर्फ़ उहा ही ॻाल्हि सोहे जेकी उन ग्रह सां संबंध रखे थी। अगरि असां छितियुनि खे कलर करे रहिया आहियूं त उन में हमेशा असांखे अछो रंग ही इस्तेमालु करणो हूंदो आहे, छाकाणि अछो रंग जेको आहे
या आसमानी हल्को कलर जॾहिं असां लॻायूं था त उहो आकाश जे तत्व खे हमेशा पाण में सम्मिलित कंदो आहे, पाण में समाईंदो आहे। धरतीअ में यानी टाइल्स में जेके बि असां रंग लॻायूं था उहे भूमि तत्व खे हमेशा डिनोट करणु खपनि, जंहिंजो मतिलबु आहे त उन मां उन तत्व जी ख़बर अचणु खपे त हे भूमि तत्व आहे। इन करे उन में अछो रंग ऐं उन सां गॾु हल्को क्रीम या ऑफ वाइट कलर इस्तेमाल करे सघिजे थो। विजय सर, तव्हां हाणे असांखे इहो ॿुधायो त वास्तु शास्त्र जे हिसाब सां ॿारनि जे रूम में कहिड़ो रंग लॻाइणु खपे ऐं उन सां ॿारनि जे मथां कहिड़ो असरु थींदो? संगीता, असांखे ॿारनि जे रूम में हल्को नीरो या आसमानी रंग लॻाइणु ज़रूरी थींदो आहे। अगरि असांखे पुटु आहे त उन जे रूम में हल्को नीरो ऐं आसमानी रंग लॻाइजे, छाकाणि त उन सां जेके उन्हनि जे अंदरि तत्व आहिनि उन्हनि खे ॾाढी मज़बूती मिलंदी आहे। ॿार पढ़ाई करण में जाम अॻियां तरक़ी कंदा आहिनि। जेको बि पढ़ाई कंदा आहिनि उहे उन्हनि जे मन मस्तिष्क ते सुठो गहरो असरु कंदो आहे। उन्हनि खे सम्झ में ईंदो आहे उहो छा पढ़ाई करे रहिया आहिनि ऐं जॾहिं एग्ज़ाम या इम्तिहान ॾियणु वञनि था त उते उन्हनि खे यादगिरी बि सुठी ईंदी आहे। ऐं जे अगरि तव्हांखे धीअ धण आहे त उन सां बि तव्हां उन्हनि खे हल्को गुलाबी कलर उन्हनि जे रूम में इस्तेमालु करे सघो था। हल्के गुलाबीअ सां गॾोगॾु तव्हांखे आसमानी रंग बि इस्तेमालु करिणो आहे। थोरो थोरो ॿिन्ही जो मिक्स करे तव्हां हणी सघो था त उन्हनि जो जेको असरु उन्हनि जे मथां आहे, उन्हनि जे जीवन ते, उन्हनि जे सॼे ओवरऑल पर्सनैलिटीअ ते, उन्हनि जे व्यक्तित्व ते ॾाढो सुठो ऐं ॾाढो ज़बरदस्त असरु कंदो आहे। अगरि असां थोरो इन्हनि ॿारनि जे रूम में साओ कलर बि लॻायूं त उन सां उन्हनि जे बुध ग्रह जी शक्ति ॾाढी सुठी ऐं तीव्र थींदी आहे। ईअं करण सां उन्हनि खे सुठी सुमत, सुठी बुद्धि बि मिलंदी आहे। जेकर माइट चाहिनि था त उन्हनि जा ॿार होशियार थियनि त उहे पंहिंजे ॿारनि जे रूम में रंग लॻाइण खां अॻु विजय सर जे ॾिनल हिदायतुनि जो ध्यानु रखंदा त सुठो थींदो। हाणे तव्हां असांखे इहो ॿुधायो त वास्तु शास्त्र जे हिसाब सां घर में सुख शांति जे लाइ कहिड़ा रंग लॻाइण खपनि? घर में सुख शांतीअ जे लाइ हल्का कलर्स ऐं रंग लॻाइण खपनि। पहिरीं त जीअं असां दरवाज़े मां अंदरि अचूं था त उते असांखे क्रीम या ऑफ वाइट कलर हुजणु खपे, या असां उते मोतीअ जहिड़ो अछो कलर बि लॻाए सघूं था। पैसेज में बि असांखे सेम इहे ई रंग लॻाइणा आहिनि। उन खां पोइ जीअं असां हॉल में अचूं था त हॉल में थोरो हल्को क्रीम जहिड़ो कलर या ऑफ वाइट जहिड़ो कलर या हल्को पीलो कलर असां लॻाए सघूं था। उन खां पोइ जेके बि शादीशुदा जोड़ा आहिनि उन्हनि जे रूम में असांखे हल्को पिंक यानी गुलाबी कलर लॻाए सघूं था। जेके ॿार आहिनि उन्हनि जे रूम में हल्को आसमानी या हल्को गुलाबी रंग लॻाए सघूं था। किचन में यानी जिते असां रोटी ठाहियूं था उहो सभ खां वधीक पावरफुल जॻह थींदी आहे, ॾाढी शक्ति वारी जॻह थींदी आहे जिते असांजे लाइ रोटी रधिजे थी। इन करे उन जॻह में बि असांखे हल्का रंग यूज़ करणु खपनि ऐं उते ई असांखे थोरो आसमानी रंग या हल्को ब्लू रंग या हल्को साओ रंग बि असांखे इस्तेमालु करणु खपे। इन सां उन जॻह जी शक्ति ॾाढी वधी वेंदी आहे। जेको खाधो उते ठहे थो त उहो ॾाढो शक्तिअ सां भरपूर हूंदो आहे ऐं उन जे अंदरि ॾाढी सुठियूं वाइब्रेशन्स हूंदियूं आहिनि, जंहिंजे करे घर में जेके बि माण्हू हिक ॿिए सां गॾु रहनि था त उन्हनि जे विच में सुख, अमन ऐं चैन रहे थो। अहिड़ा घणेई किसा साम्हूं अची चुका आहिनि जंहिंमें ज़ाल मुड़ुस खे हिक ॿिए लाइ वक़्तु न हूंदो आहे, जेको आख़िर में वञी उन्हनि जे विच में तलाक जो कारण बणिजे थो या उहे तनाव वारी ज़िंदगी जी रहिया आहिनि। त तव्हां असांखे वास्तु शास्त्र जे हिसाब सां, कलर थेरेपी जे हिसाब सां के अहिड़ा रंग ॿुधायो त जंहिंसां अहिड़े ज़ाल मुड़ुस जे विच में जेको तनाव आहे उहो दूर थी वञे, उन्हनि जे विच में खुशहाली अचे ऐं उन्हनि जे विच में प्यार वधे। तव्हां ॾाढो सुठो सवाल पुछियो संगीता। त अॼुकल्ह हस्बैंड ऐं वाइफ यानी ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में ॾाढो तनाव थी रहियो आहे, जफ़ाकशीअ जो माहौल आहे। त इन करे हिक ॿिए खे उहो समय नथा ॾेई सघनि ऐं इन जे करे उन्हनि में प्यार बि घटिजी रहियो आहे ऐं इन जे करे उन्हनि जे विच में तनाव वधी रहियो आहे। तनाव खां पोइ ॿई ॼणा हिक ॿिए सां हिक घर में रहंदे बि
एतिरो प्यार ऐं मोहबत सां न रहनि था जो असां पहिरीं वारो जेको ज़मानो हूंदो उन में ॾिसी सघंदा हुआसीं। इन जे करे वास्तु शास्त्र में कलर थेरेपी में नंढा नंढा उपाय आहिनि, नंढा नंढा कलर्स आहिनि जेके असां पंहिंजे रूम में लॻाए करे ऐं पंहिंजी हिन ज़िंदगीअ खे ख़ुशहाल बणाए सघूं था। जेके बि ज़ाल मुड़ुस आहिनि उन्हनि जे रूम में असांखे हल्को पिंक कलर यानी गुलाबी कलर करणु खपे। अगरि सम्झो तव्हां हाणे अञा कलर करायो आहे, रंग लॻाया आहिनि, त उन खां पोइ घणो ख़र्च न करे पंहिंजे बिस्तरे ते जेके बि चादरूं आहिनि, वियाणा आहिनि या पर्दा आहिनि, उन्हनि खे हल्के गुलाबी रंग में वठो। जेके बि डिज़ाइन्स आहिनि उहे ॾाढियूं सुठियूं वणंदड़ हुजणु खपनि, ॾाढियूं सॉफ्ट डिज़ाइन्स हुजणु खपनि। गुल फुल ईअं उन्हनि में कुझु वण टिण वांगुरु जेके डिज़ाइन्स हुजनि उहे ॾाढियूं सुठियूं थींदियूं आहिनि। उन खां पोइ पंहिंजे ई रूम में पिंक कलर में 2 रोज़ क्वार्ट्स बि रखी सघूं था। रोज़ क्वार्ट्स हिकिड़ा क्रिस्टल्स थींदा आहिनि जेके ज़मीन मां निकिरंदा आहिनि ऐं इहे सेमी प्रेशियस स्टोन्स में मञिया वेंदा आहिनि। इहे जेके पत्थर आहिनि इहे पिंक कलर जा हूंदा आहिनि। उहे असांखे हिकु रेड रिबन सां यानी रेड सैटिन रिबन हुजे या ॻाढ़ो धाॻो हुजे उन सां ॿधी करे साउथ वेस्ट दिशा यानी नैऋत्य दिशा, जंहिंखे असां ॾखण ओलह वारी दिशा चवंदा आहियूं, उन दिशा में रखणु खपे। पंहिंजे बिस्तरे जे पासे में या पंहिंजे साउथ वेस्ट वारी डायरेक्शन में इनखे रखिणो आहे। ऐं उन खां पोइ पिंक कलर जा 2 कबूतर प्यार कंदे इन पोज़ीशन में असांखे रखणा आहिनि पंहिंजे रूम में, या जिते तव्हांजो बिस्तरो आहे उन जे ऑपोज़िट यानी एकदमि सीध वारे दिशा में तव्हांखे उहो साम्हूं रखणु घुरिजे। इन सां बि हस्बैंड वाइफ यानी ज़ाल मुड़ुस जे विच में प्यार वधंदो आहे। असां जहिड़ी गृहिणियुनि जो चङे भाङे वक़्तु रंधिणे में ई गुज़रंदो आहे। इन करे हाणे तव्हां असांखे इहो ॿुधायो त रंधिणे में कहिड़ा रंग लॻाइण खपनि? गृहिणियुनि जो ॾाढो वक़्तु या घणो ई वक़्तु पंहिंजे किचन में यानी रंधिणे में व्यतीत थींदो आहे। इन करे उते हमेशा सुठियूं शक्तियूं हुजणु खपनि, छाकाणि जेको असां खाधो रधियूं था उन जे अंदरि अगरि शक्ति हूंदी, ताक़त हूंदी, पावर हूंदो, सुठी वाइब्रेशन्स हूंदी, सुठी सोच हूंदी, सुठा वीचार हूंदा, तॾहिं जेके बि माण्हू उहो खाधो खाइनि था त उन्हनि ते बि ओड़ो ई असरु कंदो। इन करे किचन में हमेशा लाइट कलर्स जो इस्तेमालु करणो आहे। जीअं सम्झो मोतीअ वांगुरु वाइट कलर असां इस्तेमालु करे सघूं था। उन सां गॾु थोरो हल्को पिस्ता वांगुरु साओ रंग बि असां इस्तेमालु करे सघूं था। इहो असां कंहिं टाइल जे रूप में विच विच में पैच जे रूप में ॾेई सघूं था। ऐं थोरो नीरो कलर बि असां इस्तेमालु करे सघूं था। इन सां उन जॻह में जेकी शक्ति अचणी आहे, जेको पावर अचणो आहे, उहो ॾाढो वधीक हूंदो आहे। ऐं उते जेकी गृहिणी रोटी ठाहींदी आहे उनखे ॾाढा शुद्ध वीचार हूंदा आहिनि। उन महिल उनजी जेकी सोच आहे उहा ॾाढी शुद्ध ऐं सुठी थींदी आहे। अगरि उनखे गुस्सो बि आहे पर मोतीअ जहिड़े फिनिश वारे रूम में या किचन में या रंधिणे में जंहिं महिल उहा रोटी ठाहे रही आहे उन महिल उन जे अंदरि उहा शीतलता उन मोती जे रंग जी ईंदी आहे। ऐं इन जे करे अगरि उनखे कंहिं ॻाल्हि ते गुस्सो बि हूंदो या कंहिं ते चिड़चिड़ोपन थियो हूंदुसि, उन खां पोइ बि किचन में अचण खां पोइ उहा बैलेंस थी वेंदी आहे। ऐं इन करे उते जेको बि रोटी ठाहे रहियो आहे, चाहे केर बि व्यक्ति हुजे, त उन मां उन जे वीचारनि मां सभिनी माण्हुनि खे सुठी शक्ति प्राप्त थिए थी।